मीरपुर माथिरो पाकिस्तान जे पहिरें चूंडियल वज़ीर आज़म शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे फर्ज़ंद कामरेड शहीद शाहनवाज़ भुट्टो जे 35हीं वरसी मीरपुर माथिले में निहायत अक़ीदत व एहतराम सां मल्हाई वई ऐं शहीद जी रूह खे इसाल सवाब लाइ क़ुरान ख़ानी बाद ख़ैरात फ़ी सबीलिल्लाह जो बंदोबस्त कयो वियो। उन मौक़े ते पीपी शहीद भुट्टो जगमाड़नि, जंहिंमें सईद बोज़दार, इमरान वसीर, ज़ाफ़रान कलवड़, अलालितो बोज़दार ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त अॼु अज़ीम नौजवान कामरेड शहीद शाहनवाज़ भुट्टो जो ॾिहाड़ो मल्हाए रहिया आहियूं, जंहिं पाकिस्तान में जमहूरियत लाइ पंहिंजी जान जो नज़रानो ॾिनो ऐं मुल्क में नाफ़िज़ कयल आमिरियत ख़िलाफ़ु ललकार करे उन जे ख़िलाफ़ु जिदोजहद कई। अॻुवाणनि वधीक ॻाल्हाईंदे चयो त अॼु शहीद शाहनवाज़ भुट्टो जे वरसी जे मौक़े ते वचन था कयूं त शहीदनि जो छॾियल मिशन क़ाइद शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जी बहादुर न्याणी दुनिया लेवल जी लेखकार भेण बीबी फ़ातिमा भुट्टो साहिबान जी अॻुवाणी में पाए तकमील ताईं पहुचाईंदासीं।